हुन छा कमु छा आहे हुनजो? हा अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां मौजूदु आहियूं लाहौरी माला चौंक ते। हीअ साईं मशहूरु छोलनि वारो आहे। कंहिं ज़माने में साईं जो वॾो हूंदो हुयो, छोला खपाईंदो हो। असां नंढा हूंदा हुआसीं, पूरे ज़माने खां वठी हिते छोला खाइण ईंदा हुआसीं। अॼु इहो नसीबु थियो आहे छो अक्सर साईं रक़म खणंदियूं आहिनि यूट्यूब ते ऐं तमामु घणो मशहूरु आहे। पुराणो माशाल्लाह पुराणे वक़्त खां वठी छोला मशहूरु लाहौरी माला जा ऐं लाहौरी माला चौक जा। वरी केतिरे टाइम खां वठी पहिरियों त वॾो हूंदो हुयो, अक्सर ईंदा हुआसीं साईं तव्हांजो 75 76 खां वठी। हा वॾो ईंदो खाईंदा हुआसीं, चटपटी छोला हूंदा हिते खाऊंदा खाऊंदा